अस्सलाम वालेकुम दोस्तों, यही जेका तस्वीरुनि जो ट्रेंड हली रहियो आहे, बनाना तस्वीर जो ट्रेंड जेको हली रहियो आहे, काफ़ी दोस्तनि खे मूं तस्वीरूं पंहिंजूं ठाहे पंहिंजी आईडी ते शेयर कयूं। काफ़ी दोस्तनि इहे कमेंट कया त इहो तस्वीरूं कीअं ठाहियूं आहिनि, कहिड़े तरीक़े सां ठाहियूं आहिनि। उन्हनि खे अॼु मां तरीक़ो ॿुधाईंदुसि। तव्हां पाण वेही पंहिंजी मोबाइल में वॾी आसानी सां इहे तस्वीरूं ठाहे सघो था। तव्हां हिकु हिकु खे चवण जी ज़रूरत ई न आहे। काफ़ी दोस्तनि मूं ॾे कमेंट कया त असांखे अदा ठाहे ॾे। हज़ारे कमेंट आया, हाणे मां कंहिंखे कंहिंखे इहा तस्वीर ठाहे ॾियां। मूं सोचियो त हिकिड़ी वीडियो ठाहियां नंढड़ी, उन में तव्हांखे तरीक़ो ॿुधायां। तव्हां उन में हज़ारे तस्वीर अहिड़ियूं ठाहे सघो था घर वेठे ऐं पंहिंजी मोबाइल ते। इहो तरीक़ो आसान आहे। इहो AI टेक्नोलॉजी ते तस्वीर ठहे थी, जेको ट्रेंड हली रहियो आहे ऐं ट्रेंड बि ज़बरदस्त आहे। इन में हज़ारे जेको आहे माण्हू लाइक बि ॾियनि था। हर माण्हू चए थो मुंहिंजी तस्वीर बि अहिड़ी हुजे। ऐं हलूं था तस्वीर ठाहिण जो तरीक़ो मां तव्हांखे मोबाइल ते हली ॾेखारियां थो सॼो आसानी। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। ऐं इहा वीडियो जेको आहे यूट्यूब शायदि कोसो व्लॉग ते मुकमिल आहे। ऐं जेको हिन में प्रॉम्प्ट असां यूज़ कंदासीं, अंग्रेज़ी में यूज़ कंदासीं, उहो तव्हांखे मथां लिखणु न अचे। उहो प्रॉम्प्ट मुंहिंजे हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे। यूट्यूब ते अची करे उहो प्रॉम्प्ट कॉपी कजो। ठीकु आहे दोस्तों, उहो प्रॉम्प्ट कॉपी करे वठो। मूं लिखी रखियो आहे, सिर्फ़ु तव्हांखे वञी पेस्ट करिणो आहे उते, कॉपी पेस्ट, ऐं पंहिंजी तस्वीर मोकिलिणी आहे। तस्वीर जीअं तव्हां मोकिले कॉपी पेस्ट ही प्रॉम्प्ट कंदो, उन खां पोइ डन कंदो, तव्हांजी तस्वीर वॾी आसानी सां ठही वेंदी ऐं आराम सां सेव करे गैलरी में रखंदो। हलूं था, मां पहिरियों तव्हांखे तरीक़ो ॿुधायां। इहो प्रॉम्प्ट जेको इंग्लिश में लिखियलु आहे, मुंहिंजे यूट्यूब चैनल ते हीअ वीडियो अची ॾिसो। जेका बि फेसबुक वारा दोस्त आहिनि, उन्हनि खे फेसबुक ते वीडियो मुंहिंजी ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि खे इहो प्रॉम्प्ट जेको आहे मुंहिंजी हिन यूट्यूब जी चैनल ते मिलंदी, हिन वीडियो ते। इन ते लिंक ते क्लिक करे हिन जी डिस्क्रिप्शन में वञिजो। उहा प्रॉम्प्ट ज़रूरु कॉपी कजो। प्रॉम्प्ट खां बग़ैर हीअ तस्वीर तव्हांजी न ठहंदी। ठीकु आहे दोस्तों, मां तव्हांजे लाइ महिनत करे उहो प्रॉम्प्ट लिखी रखियो आहे। हलूं था स्क्रीन रिकॉर्डिंग ऐं तव्हांखे मां प्रैक्टिकल इहा वीडियो तरीक़ो ॿुधायां थो। दोस्तों, पहिरियां असां हलंदासीं प्ले स्टोर खोलींदासीं। जेका तव्हांजी प्ले स्टोर आई डी ठहियलु आहे उते वञो। तव्हां उते सर्च बार में वञी करे तव्हांखे लिखिणो आहे गूगल जेमिनाई। ठीकु आहे, गूगल जेमिनाई लिखंदव ऐं उन खां पोइ तव्हां सर्च कंदव। इहो फस्ट लिंक अची वेंदो। फस्ट छॾे हीअ जेको गूगल जेमिनाई लिखियलु आहे, इन ते तव्हां क्लिक कयो। मूं डाउनलोड करे छॾियो आहे, मूंखे ओपन करिणो आहे। तव्हां इन खे डाउनलोड करे इंस्टॉल करे पोइ ओपन कंदव। जीअं तव्हां ओपन कंदव तव्हांखे हीअ फंक्शन अची वेंदो। मथां ॾिसो तव्हां लिखियलु आहे क्रिएट इमेज। ठीकु आहे, केलो जाते छापियलु आहे, इन ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। इन खां पोइ हीअ जेको प्लस जो निशान नज़र अची रहियो आहे साम्हूं, ॾिसो तव्हां इन ते क्लिक कयो। पंहिंजी गैलरी में वञो ऐं पंहिंजी गैलरी मां दोस्तों तव्हांखे उहा तस्वीर खणणी आहे जेका तव्हांजी तस्वीर आहे। मां हितां का तस्वीर वञी सिलेक्ट कयां थो, कंहिं अदाकार जी। हीअ मूं वटि पियूं आहिनि हज़ारे तस्वीरूं। का हितां मां सिलेक्ट कयां थो तस्वीर। तव्हांखे ईअं वञिणो आहे पंहिंजी गैलरी में। उतां मोबाइल मूं जेका फुल HD तस्वीर हुजे, तव्हांजी रिज़ल्ट जंहिंजो साफ़ु हुजे उहा खणिजो। ठीकु आहे, की जंहिंजो रिज़ल्ट घटि हूंदो उहो मथां मज़ो न करे, ऐं जंहिंजो रिज़ल्ट सुठो हूंदो उहा जेको आहे न तस्वीर तव्हांजी भली रिज़ोल्यूशन में ईंदी। पोइ सुठी तस्वीर तव्हां पंहिंजी खणिजो। मां हितां ॾिसां थो कंहिंजी सुठे रिज़ल्ट में तस्वीर पियूं आहिनि मूं वटि। हितां इजाज़ मल्हा जेको अदाकार आहे सिंधी ड्रामनि जो, इन जी तस्वीर हिकिड़ी ठाहियूं था अॼु। हीअ साम्हूं पई आहे तस्वीर, मां इन खे क्लिक कयां थो। इहा क्लिक थी वई। इन खां पोइ हीअ तव्हांखे करिणो आहे डन। ठीकु आहे, हाणे हिते डन थी वई। अञा तकड़ि न कजो, हिते प्रॉम्प्ट लिखिणो आहे। प्रॉम्प्ट मूं लिखी रखियो आहे व्हाट्सअप में पंहिंजो। हीअ साम्हूं पियो आहे इंग्लिश में प्रॉम्प्ट। इहो ॾियणो आहे AI खे सम्झाइणो आहे। इन खां सवाइ तस्वीर न ठहंदी। इहो मूं कॉपी कंदुसि। इहो हिन यूट्यूब जी वीडियो में डिस्क्रिप्शन में लिखियो अथव, उतां वञी तव्हां कॉपी करे सघो था। मूं लिखी छॾियो आहे। इहो साॻियो हिते पेस्ट कंदासीं तस्वीर जे हेठां। हीअ पेस्ट मूं करे छॾियो। इन खां पोइ हीअ तीर जे निशान ते मां क्लिक कंदुसि। 2 सेकेंड जे अंदरि हीअ तस्वीर ठही ईंदी। तव्हांखे हाणे ठाहे मां तरीक़ो ॾेखारियां थो। हीअ तीर जो निशान आहे, हिते मां क्लिक कयां थो, क्लिक थी वियो। हाणे हीअ जेको आहे AI गूगल आहे जेको, इहो मुंहिंजे 2 सेकेंड में हीअ तस्वीर मूंखे ठाहे ॾींदो। इहो प्रॉम्प्ट तव्हां जेसीं ताईं न लिखंदव तव्हांखे इहा तस्वीर न ठाहे ॾींदो। इहो प्रॉम्प्ट मुंहिंजी वीडियो जे डिस्क्रिप्शन में यूट्यूब ते लिखियलु अथव, उतां वञी कॉपी करे वठो। हीअ ॾिसो तस्वीर 2 सेकेंड जे अंदरि केॾी ख़ूबसूरत तस्वीर ठही आहे। ॾिसो तव्हां, इन खां वधीक अञा छा हुजे। ऐं तव्हांजे करे मूं महिनत कई आहे। कंहिंखे मां ठाहे ॾियां तस्वीर। तव्हां ॾिसी करे आराम सां हज़ारे तस्वीरूं पाण ठाहियो। हीअ साम्हूं मथां डाउनलोड जो ऑप्शन अचे थो, मूं डाउनलोड ते क्लिक कयो आहे। हेठां डाउनलोड फुल सेव थी वई आहे। ॾिसो तव्हां, सेव थी वई। हाणे ओपन कयूंसि था। हीअ ओपन थी वई तस्वीर। हाणे हिन जो रिज़ल्ट ॾिसो। हाणे हीअ मां ज़ूम कयां थोरो, तव्हांखे ज़ूम करे ॾेखारियां थो। हिन जो रिज़ल्ट ॾिसो। ॾिसो केॾो रिज़ल्ट साफ़ु बीठो आहे। आसानी तव्हां सिखी विया हूंदव, मूंखे उमेदु आहे। ऐं शायदि को व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो।
हिकिड़ो कमु अञा रहिजी वियो तव्हां खां। पहिरियों जॾहिं गूगल जेमिनाई तव्हां डाउनलोड कंदो प्ले स्टोर मां, उन टाइम हू तव्हां ओपन कंदो, ओपन करण खां पोइ तव्हांखे गूगल अकाउंट घुरंदी, ठीकु आहे। तव्हांजी जेका जीमेल ID प्ले स्टोर में लॻियल आहे उहे उन मतिलबु उते ऑटोमेटिकली अची वेंदी, मथां क्लिक करे तव्हां पहिरियों इन खे लॉगिन करे वठिजो। पंहिंजी गूगल ID जेका तव्हांजी लॻियल आहे जीमेल ID, तव्हां पर टेंशन न कजो, कुझु न थींदो। उन सां तव्हां पहिरियों हिनखे लॉगिन कजो, पोइ इहा तस्वीर ठहंदी, ठीकु आहे। इहो मूंखे शुरू में ॿुधाइणु विसरी वियो, वरी मां चयो हुनखे दोस्तनि खे ॿुधाए छॾियां। पंहिंजी गूगल ID खां जीमेल ID खां जेका जीमेल ID हूंदी आहे उन सां जेको आहे न इनखे लॉगिन करे पोइ इहा तस्वीर आराम सां ठाहींदव। तव्हां सॼो सिस्टम हाणे सम्झी विया आहियो। इन ख़ुशी में शाद कोस व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। जेका बि मुंहिंजा फेसबुक जा दोस्त आहिनि उनखे चवंदुसि हिन चैनल ते तव्हांखे कम जा वीडियोज़ मिलंदा, ऐं जेका बि दोस्त आहिनि सभिनी खे चवंदुसि हिन वीडियो खे अॻिते शेयर कयो। जंहिंखे सिखिणो आहे वीडियो ॾिसी आराम सां सिखी वेंदो, ऐं उन्हनि खे गुज़ारिश कजो चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं सुठा कमेंट बि ॾींदा। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।